बदीन ज़िले के तालके टंडरे बागे के बिन यूनियन काउंसिलरनि ख़लीफ़ो क़ासिम और ओलिया ख़ान शाह विचां गुज़र कंदड़ सिम नाले एल 16 के 11 साल अॻु तेज़ बरसातुनि सबबि मुख़्तलिफ़ हंधनि तां घारा पवण ऐं सिम नाले जूं मुख्य गुज़र वारियूं पुलूं टुटण करे रहवासी सख़्त परेशान आहिनि। मोरी टुटी पई आहे जेके पर साल 11-12 के वठी ॿुॾ आहे जेका हाणे इहा कोशिशि कई वञे त असांखे इहे घारा ऐं बंदि वधाया वञनि ऐं मोरी ठाराई ॾिनी वञे या गवर्नमेंट खे अपील कई थी वञे त को अमाना MNA हुजे जेको असांजो इहे कमु करे ॾे। असांजो हर साल फसल ॿुॾियो वञनि 16 एल सिमनाली के जेके घारा पिया आहिनि से अञा कोन बंदि थिया आहिनि। असांजी अपील आहे फौरन घारा बंदि कया वञनि। इन घारनि जे सबबि अली खान अमदाणी, गुल मोहम्मद अमदाणी, कासम अमदाणी जो ॻोठु ॿुॾियो वञे, ओसमान अमदाणी जो ॻोठु ॿुॾियो वञे, फसल सभु ॿुॾियो वञनि। महिरबानी करे इहे घारा बंदि कया वञनि। सिंध हुकूमत के अपील था करूँ 2011 का वठी असो मुल्क जो है सो मुतासर बोर्ड में सिमनाली 16 एल में को भी असा घारा नुकसान थी रहा है। अलावा सोलंगी जो गोठ जो गॾो गॾु ॿिया 10-15 गोठ जेके मुतासर थी विया आहिनि ऐं हिन ताईं असां सां को बि गवर्नमेंट असांजो एतिहाद कोन कयो आहे, न को असांजी का पुठिभराई असांजी सिंध हुकूमत कई आहे। असां इन जे लाइ गुज़ारिश कयूं था असांजे दोस्तनि खे सिंध हुकूमत के महिरबानी करे हाणे बरसाति जा वरी बि टाइम भरिजी आया आहिनि, असांजे लाइ को बि इम्तियाज़ कोन थियो अञा। असां इन इंतज़ार में त असां वरी बरसाति जा टाइम हलनि पिया, असांखे कहिड़ा निकिरण जी बि जॻह न आहे, न असां वटि को रोड न रस्तो का बि असांखे सहूलियत न थी आहे। तंहिंजे करे असां संत हुकूमत के अपील था कयूं। मोरी जॻह सां टुटी पई आहे, अॼु जो ताईं मोरी कान ठही आहे। जिते इहे बंदि थियो आहिनि गुंदियूं लॻी पियूं आहिनि जंहिंमें राति जो बुंड काठ जो पवनि सो टुटियो वञे। हली 2 कप अबरा आहिनि, तंहिं करे असां जिन खे गुज़ारिश था करूं त असांखे इहा मोरी ठाराए ॾिनी वञे, न त इहे मुल्क सभु तबाह थियो वञे। बिल्कुलु साईं जिन वञी ॾिसी सरज़मीन ॾिसनि अचनि अची ॾिसनि सरज़मीन मोरी टुटी पई आहे। जेके ॿिया बि जेके ॻोठ आहिनि उहे बि हिननि सां गॾु ॿुॾियो वञनि ऐं घारो जेको सो लॻियो वञे ऐं जेकी पुल आहिनि सिम वारी सिमनाली वारी उहा बि हींअर किरण वारी आहे ऐं उहा सिम जेकी वापसि वरे थी असांखे हाणे ॿोड़ियो छॾे। ऐं ॿिया बि जेके ॻोठ आहिनि असां सां गॾु इहे पवार आहिनि मल्हा आहिनि उहे बि असां सां गॾु ॿुॾियो वञनि। असीं गवर्नमेंट खे अपील था कयूं त असांखे इहे ठाराए ॾिया वञनि ऐं असां वटि रोड बि न आहे, न ई असां वटि बिजली आहे। असीं इहो मुतालबो था कयूं गवर्नमेंट ऑफ सिंध के त असांखे रोड ऐं बिजली ॾेई वञे। 2011 जी ॿोॾ में असां वटि मोरियूं किरी वियूं, अञा ताईं उहे न ठहियूं आहिनि छो त मथां पोखाई जा टाइम थी विया आहिनि। घारा जेके पयल आहिनि उहे अञा ताईं घारा बंदि न थिया आहिनि। उनजे करे असांजो ॻोठु गुल मोहम्मद अमदाणी, ओसमान खान अमदाणी, कासम अमदाणी मुतासिर थी चुका आहिनि। जेके असां वटि हींअर बि ॿोॾ आई सिमनि जा घारा टुटी विया, अञा ताईं बंदि न थिया आहिनि। गवर्नमेंट खे अपील था करियूं त फौरन घारा बंदि कया वञनि। सिम नाले के पयल घारा बंदि न थियण सबबि उनजे भरपासे में हज़ारे एकड़ फसल ॿुॾी तबाह थी वञे थो। सिम नाले ते अॾायल पुलनि समेत मुख्य मोरी टुटण करे हज़ारे रहवासी अच वञ लाइ पिणु सख़्तु परेशानीअ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि।